सुहणी जी शान केर बनंडो सियानो आओ मैदान में केर बनंडो सियानो। जय झूलेलाल। अॼु जे केर बनंदो सियाणो प्रोग्राम में असां सां गॾु वेठा आहिनि नित्या मनोज मेघवानी, स्टैंडर्ड फर्स्ट में पढ़ंदा आहिनि, पौंडल प्री प्राइमरी स्कूल, सखर धर्मशाला जे पुठियां सिंधी कॉलोनी गोंदिया में रहंदा आहिनि। त असां हिननि सां शुरू कंदासीं केर बनंदो सियाणो। तव्हां छा रेडी आहियो? हाँ। घुमायो पहिरों सवाल। सिक्स शेप। सोना स्लिप खे सिंधीअ में छा चइबो आहे? तरण, विहण, लहण कि सुम्हण? सुमन। राइट आंसर। अगलो क्वेश्चन वरी घुमायोगी। सात। अंब कहिड़े मेवे खे चइबो आहे? सेब, अनार, आम, नींबू। अंब कहिड़े फल खे चइबो आहे? सेब, अनार, आम या आम। राइट आंसर। नेक्स्ट घुमायोगी। थ्री। क्यू जे पी खे छा चइबो आहे? नानो, परॾाॾो, ॾाॾो या काको? पी जे पी खे छा चइबो आहे? नानो, परॾाॾो, ॾाॾो, डाडो। ॾाॾो। सही जवाब। घुमायोगी। 10। नव अंक खे सिंधीअ में कीअं लिखबो? 7, 3, 4 या 9? 9, 7, 4, 3 या 9? 9। राइट आंसर। वरी घुमायोगी। अगलो क्वेश्चन। 6 पहले हो गया, फिर से घुमाओ एक बार। 14। बोरा खे सिंधीअ में छा चइबो आहे? सम्झंदा आहियो बोरा? डिबिया, सुराही, घाघर या ॻूण? घाघर। बोरा मतलब जंहिंमें अनाज ईंदो आहे, अनाज कणिक, उनखे बोरा चइबो आहे। त सिंधीअ में छा चइबो आहे? डिबिया, सुराही, घाघर या ॻूण? नथो अचे? न। फिर से बोरा खे सिंधीअ में छा चइबो आहे? डिबिया, सुराही, घाघर या ॻूण? ॻूण। राइट आंसर ॻूण। नित्या खे अॼु असां प्रतिज्ञा ॾियाराईंदासीं त जेको मां चवां उहो तव्हांखे चइणो आहे। झंडो इंसानियत जो असां फहिराईंदासीं। झंडो इंसानियत जो असां फहिराईंदासीं। असां सिंधी आहियूं ऐं सिंधी रहंदासीं। असां सिंधी आहियूं, सिंधी रहंदासीं। ताड़ियूं ज़ोरदार। तव्हांजो इनाम। हिन सुहिणे कम में असांजो साथ ॾेई रहिया आहिनि श्री संत कृपा मोबाइल, श्री टॉकीज रोड, गोंदिया। मिठो ॻाल्हायो, सभिनि जे दिलि में जॻह बढ़ायो। इहे वीचार सां गॾु असांजे वीडियो खे लाइक कयो ऐं शेयर कयो। जल्दी मिलंदासीं हिकु होनहार ॿार सां। जय झूलेलाल। जीत का जश्न मना।